अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां अनुशिन भट्टी। नाज़रीन, औरत जज खे धमकाइण वारे केस में इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट जारी करण वारी इस्तदा रद्द। इस्लामाबाद जी अदालत औरत जज खे धमकाइण वारे केस में इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट जारी करण वारे इस्तदा रद्द करे छॾी आहे। इमरान खान जी अॼोकी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त बि मंज़ूर कई वई आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में औरत जज खे धमकियूं ॾियण वारे केस जी ॿुधणी थी। इमरान खान जे वकील तिबी बुनियादनि ते पीटीआई चेयरमैन जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त पेश कई। सरकारी वकील दरख़्वास्त जी मुखालिफ़त कंदे चयो आहे त इमरान खान पंहिंजी इस्पताल जी रिपोर्ट लॻाए पेश न पियो थिए। इमरान खान जा ज़मानती मचलका रद्द करे संदसि गिरफ़्तारी वारंट जारी कया वञनि। अदालत कुछ देर ताईं फ़ैसिलो महफ़ूज़ करण बाद सरकारी वकील जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत इमरान खान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी 9 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे।